अध्याय 13 तहां श्रवण करी रहा आयो। श्याम सुंदर भगवान श्री कृष्ण चंद महाराज चवंतात ही अर्जुन वो जेको आत्म ज्ञान शरीर जो शरीर के समझण वारो वेदन शास्त्रन ऋषि मुनिन बुधायो आ सोई मां तोखे बुधाया थो त पंच महाभूत जल पृथ्वी वायु अग्नि आकाश इन जो सूक्ष्म भाव अहंकार बुद्धि ए सत्य रजे तमी टिन गुणन वारी माया 10 इंद्रियों 5 कर्म इंद्रियों 5 ज्ञान इंद्रियों कन्न चमड़ी अखियों मुंह हथ पैर पेट ए अशुद्ध अंग एक मन ए 5 इंद्रियन जा विषय यानी शब्द स्पर्श रूप रस गंध चौ हरे राम। ये शायन ये असां इंद्रन सां जेके महसूस कंदा आहियूं कनन सां शब्द ॿुधंदा आहियूं त्वचा सां स्पर्श कंदा आहियूं अखियुनि सां रूप नज़ारा ये सभु ॾिसंदा आहियूं ऐं ज़बान सां रस वठंदा आहियूं नक सां गंध वठंदा आहियूं खुशबू बदबू सभु महसूस कंदा आहियूं। रोटी हूंदी आहे त सुंघी करे ॾिसंदा आहियूं ख़राब त न थी आहे। चांहि ठाहींदा आहियो त थोरी टेस्ट करे ॾिसंदा आहियो खंडु वधीक त न पइजी वई आहे घटि त न आहे वरी मिलाइणी पवंदी। चांवरनि जो हिकु ई दाणो खणी करे पतो पइजी वेंदो आहे माताउनि खे त हाणे बसि पूरी जेकी सिपरी आहे उहा रिझी वई आहे न हिकु ॿ दाणो खणी करे त इहो सभु असां इंद्रन सां महसूस कंदा आहियूं। त शब्द स्पर्श रूप रस गंध हाणे ॿियो ध्यान ॾियो इच्छा नफ़रत सुख दुख स्थूल देह जो पिंड ऐं चेतनता अहिड़ी रीति ही खेत यानी ही शरीर विकारन सां गॾु थोरे में ॿुधायो आहे। हरे राम। शुद्ध मती बुद्धि सत्संग के अभाव में वो असांजे अंदर कहिड़ी कहिड़ी शयूं असां पैदा कंदा आहियूं नफ़रत करण ॿियाई रखण द्वेष रखण कंहिंखे बुरो समझण इन तरह सां कई विकार पैदा थींदा आहिनि। भगवान चवनि था इहो थोरे में ॿुधायो आहे यानी संक्षेप में सार में। हे अर्जुन श्रेष्ठ हुअण ते घमंड न करण माण्हू सुठो भी हुजे सफल भी हुजे सभिनि खां अॻिते भी हुजे पर पोइ भी अभिमान न करे घमंड न करे। श्रेष्ठ हुअण ते घमंड न करण वॾाई वारे व्यवहार जो न हुअण वॾो थियणु ग़लति न आहे गुणनि में व्यवहार में शुभ कर्मनि में वॾो थिए पर पाण खे वॾो ॾेखारे न। चओ हरे राम। माण्हू वॾो ॾेखारींदा आहिनि पोइ जेको वधीक पैसे वारो हूंदो पोइ ग़रीब सां समान व्यवहार न हली सघंदो उते असमानता अची वेंदी आहे। चओ जय श्री कृष्ण। इहो असांखे जेकर स्कूल कॉलेज में सेखारनि न त अपराध ख़त्म थी वञनि। स्कूल कॉलेज में अगर इहा पढ़ाई ॾियनि ईमानदारीअ जी समझदारीअ जी त पोइ छाजे करे झगड़ा थियनि चोरियूं छो थियनि खून छो थियनि। इहा सभु सेखारियो कोन असांजे कोर्स में विधो ई कोन। वॾा वॾा जेके स्कूल जा कॉलेज जा कोर्स ठाहिण वारा समझदार चवाइण वारा पाण खे उन्हनि इहो छाजे करे धर्म निरपेक्ष पढ़ायूं त पोइ वरी धर्म निरपेक्ष कीअं थियो पोइ त वरी असांखे क़ुरान भी पढ़ाइणु खपे बाइबल भी पढ़ाइणु खपे। हाणे पुछो न पाकिस्तान वारा गीता पढ़ाइनि था उन्हनि त क़ुरान ईअं शुरू करे छॾिया आहिनि जाते काथे।
हिकु ई देश नालो बस हिंदुस्तान आहे, उहो बि हिंदू धर्म कोन्हे विशेष, यानी धर्म निरपेक्ष आहे। भाई सभु धर्म आहिनि, हिकु धर्म ते कोई हो न आहे। कॾहिं बि कंहिं सरकारी ऑफिस में, कार्यालय में, स्कूल में, कॉलेज में तव्हां भॻवान जी मूर्त न ॾिसंदो। छाजे करे? धर्म निरपेक्ष। लॻाईंदासीं त पोइ वरी भाई असांखे ॿियनि जा बि लॻाइणा पवंदा। सभिनी धर्मनि जा पोइ केॾा धर्म आहिनि, जबकि धर्म हिकु ई आहे। यानी पंहिंजे धर्म खे उन्हनि हेठि कयो। धर्म निरपेक्ष जो त इहो अर्थ आहे कि ॿिया धर्म वारा बि रहनि, उन्हनि खे सुरक्षा मिले, प्रेम मिले, भाईचारो मिले, हाँ बराबरि जो हिसाब मिले। पर असांजे देश में उल्टो कमु थियो। हिंदू हेठि थींदा विया, ॿिया वधंदा विया। हाणे ॿुधायो आरक्षण थींदो आहे कि मान लो 50 पोस्ट निकिता डॉक्टर जा, इंजीनियर जा, त उन में 30 पहिरियों ई विलारजी वेंदा। 30, 40, 25 छो विलारजी वेंदा? इहे जेके ॿिया माण्हू आहिनि, जेके घटि जात वारा आहिनि, या जेके ॿिए धर्म वारा आहिनि, जंहिंजी संख्या घटि आहे, उन खे असां नौकरियूं ॾींदासीं। छो भाई उहे अॻिते वधनि। त उहे अॻिते कीअं वधंदा? पढ़ाई लिखाई अचे न अचे, तव्हां उनखे डॉक्टर ठाहे छॾींदव, सुभाणे मरीज़ खे मारे विझनि त भले मारे विझनि, सुभाणे कोई इंजीनियर पुल ठाहे त भले किराए छॾे। अरे भाई उहो अॻिते वधनि पंहिंजे बौद्धिक स्तर ते न। सभिनि खे शिक्षा जे आधार ते अॻिते वधायो। असां ईअं त नथा चऊं कि तव्हां हिंदुनि खे तव्हां आरक्षण ॾियो। जंहिंखे सुठी सम्झ आहे, पढ़ाई लिखाई सुठी आहे, जेको होशियारु आहे, उहो अॻिते वधे। पोइ चाहे कंहिं बि जात जो हुजे, समानता त इहा आहे। पर सालनि खां असांजे देश में हली रहियो। चओ हरे राम। तॾहिं त नतीजा तव्हां ॿुधंदा आहियो न, कोई कैंची भुलिजी वियो पेट में, त कोई चाकू भुलिजी वियो, त कोई पुल किरी पई हिते। ऐं मुख्य कारण त इहो ई आहे कि असांजे स्कूल कॉलेज में गीता ज्ञान कोन्हे। चओ हरे राम। जबकि गीता प्राणी मात्र का ग्रंथ चयो वियो आहे। प्राणी मात्र यानी सभिनी प्राणियुनि जो, जेके बि मनुष्य आहिनि। हिंदुनि जे लाइ न आहे, सभिनी जे लाइ समानता, सभिनी जे लाइ। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध हुजे, जैन हुजे, कोई बि हुजे, जेके बि मोक्ष जे लाइ ॿुधायो अथऊं, आत्मा जे लाइ, सभिनि जे लाइ। मुस्लमाननि खे आत्मा कोन्हे, ईसाइनि खे आत्मा कोन्हे, सभिनि खे। व्यवहार सभु उहो ई कनि न, विनम्र। सभु अहंकार छॾनि। इन में जातिवाद काथे आहे? चओ हरे कृष्ण, हे हरे। पंहिंजे ई देश में पंहिंजा ई माण्हू बेगाना थी विया भाई। त इहा जेकी शिक्षा आहे ॾाढो ज़रूरी आहे, ॾाढो ज़रूरी। इहा ई अगरि हुजे स्कूल कॉलेज में त एॾा अपराध घटिजी वञनि, एॾा अपराध घटिजी वञनि। ऐं परीक्षा में बि इन्हनि जो हिकिड़ो चैप्टर हुजे, ओरल एग्ज़ाम हुजे, मौखिक परीक्षा हुजे, या कोई बि इंटरव्यू हुजे, उन में बि इन्हनि जा सवाल हुजनि। सजा त उनखे मिले जेको सच्चाई जो व्यवहार न हले। चओ हरे कृष्ण। भगवान चवनि था कि सुठो हुजे पोइ बि घमंड न हुजे, व्यवहार ऊंचो हुजे पर पाण खे वॾो चवाए न, वॾो थिए ज़रूर, वॾो चवाए न। वॾाईअ जो व्यवहार न करे, वॾो थी ॾेखारे, व्यवहार में निवड़त हुजे। कर्म सच्चा करे पर झुकियल हुजे, कर्म ऊंचा हुजनि, सिर झुकियल हुजे। प्राणी मात्र खे कंहिं बि रीत न सताए, मन सां, वचन सां, कर्म सां कॾहिं कंहिंखे दुखी न करे। चओ हरे कृष्ण, हे हरे, हरे राम। ऐं माफ़ करण वारो स्वभाव। ॿियो कोई अपराध करे, ग़लती करे, उनखे क्षमा करे छॾे। ध्यानु ॾेई ॿुधो भाई, ॾाढा वॾा वॾा वचन अथव ऐं अधु अधु लाइन में ॿुधंदा था वञो। त हिन ते पाण बि वीचार कजो। पूरी तगारी खणी मुंहिंजे मथे ते न रखो भाई। वरी हिकु हिकु शब्द जो वीचार कंदासीं त पोइ वरी तव्हां चवंदव गीता तो पढ़े,
या महाभारत तो ॿुधाए पियो 700 श्लोक एॾा ॾींहं लॻाए छॾिया अथई। चओ हरे कृष्ण। केॾा सुंदर गुण भगवान ॿुधाए रहिया आहिनि। कॾहिं बि कंहिंखे बि कंहिं बि तरह न सतायो। कोई ग़लती करे त उनखे छा करे छॾियो, माफ़ करे छॾियो। अहिड़ो सुभाउ हुजे। मन वाणीअ जो सरल हुजणु, मन सरल हुजे। वाणी याने शब्द असांजा सरल हुजनि। इतराए भितराए टेढ़ो मेढ़ो करे ईअं न ॻाल्हायो भाई। चओ हरे कृष्ण। हे हरि। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर। दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। जबान सां सरल ॻाल्हाए माण्हू सुठो ॻाल्हाए। श्रद्धा भक्तिअ सां गुरु जी जी सेवा। राम जी था चवनि गुरु पद पंकज सेवा तीसरी भगत अमान। अमान यानी माण्हू छॾे करे सेवा कर गुरु जे चरणनि जी। हिते चवनि था पिया श्रद्धा भक्तिअ सां गुरुअ जी सेवा कर। भगवान अंदर ॿाहिरि जी शुद्धि, ॿिन्ही तरफ़ जी शुद्धि। अंदर यानी मन जी, चित्त जी, बुद्धि जी, हृदय जी शुद्धि, ऐं ॿाहिरि यानी व्यवहार जी, जबान जी शुद्धि, नेत्रनि जी शुद्धि, उथण वेहण जी शुद्धि, व्यवहार करण जी शुद्धि। जबान ॾे त पालन कर, समय जो ख्याल, इहा ॿाहिरीं शुद्धि आहे। अंतःकरण जो स्थिर रहणु, भीतर असांजो जेको मन बुद्धि चित अहंकार आहे उहो काबूअ में हुजे, स्थिर हुजे, डावाडोल न थिए। हिन लोक ऐं परलोक जे सभिनी भोगनि में मोह खां परे रहणु। जेके बि हिन लोक जा या कननि सां जेके स्वर्ग जा सुख ॿुधा अथव, लोक जे परलोक जे सभिनी भोगनि जे मोह खां परे रहणु। चओ हरे कृष्ण। घमंड खां परे रहणु, अहंकार, अभिमान, मकान, दुकान, धन, दौलत, संपत्ति, वैभव, इनखे ॾिसी करे घमंड ईंदो आहे, अभिमान ईंदो आहे। ऐं पंहिंजे भीतर जा गुण ॾिसी करे, स्वभाव ॾिसी करे, पंहिंजे अंदरि अच्छाई ॾिसी करे अहंकार ईंदो आहे। अहंकार अभिमान ॿई अलॻि अलॻि सम्झाया विया। सम्झो न, काथे काथे किरी पवंदा आहियूं, पतो ई न पवंदो आहे। असां पंहिंजे गुणनि खे ॾिसी करे अहंकार, ऐं ॿाहिरि धन दौलत संपत्तिअ खे ॾिसी करे अभिमान। पोइ माण्हू चालाक आहिनि। मां अभिमान थोरी थो कयां, मां त गर्व थो कयां। अभिमान न आहे पर असांखे गर्व आहे। असां हीअं कयो आहे, असां हूअं कयो आहे। अभिमान करण जा तरीक़ा आहिनि न भाई। भाई गर्व करणो थी त भगवान ते कर, प्रभु ते कर। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। रामायण में सुतीक्ष्ण महाराज अभिमान घुरियो आहे राम जी खां। कथा ॿुधी आहे न तव्हां? हरि बोल, हरि बोल, बोलियो खणी, हरि बोल। सुतीक्ष्ण पंहिंजे गुरुदेव जा महान ॾाढा सुंदर भक्त थिया। रघुनाथ भगवान जे चरणनि में ॾाढी प्रीत। लेकिन जॾहिं पंहिंजे गुरुजीअ वटि हा त हिकु ॾींहुं गुरुजी उन्हनि खे चयो त भाई सुतीक्ष्ण जी गुरुजी, हे शालीग्राम भगवान खणी वञ, इन्हनि खे सनानु कराइजि। जी गुरुजी। शालीग्राम भगवान ॾिठा अथव न, अंदरि विराजमान अथव, हा न, कारे कारे रंग जा। उहे खणी विया शालीग्राम। हाणे जंहिं नदीअ ते उन्हनि खे सनानु कराइणो, मथे लॻल आहे ॼमुनि जा वण, वॾा वॾा ॼमूं बढ़िया पकल उते लॻल हा। हाणे सुतीक्ष्ण चए थो जेकर मां इहे ॼमूं तोड़े खावां, पर हथ नथा पुॼनि, वण मथे आहे। हाणे ॾाढो सोचणु लॻो त इहे ॼमूं तोड़जनि कीअं। तॾहिं आख़िर उन चयूं शालीग्राम भगवान आख़िर कॾहिं मदद कंदा। हा, इंसान जा मददगार त भगवान आहिनि, शालीग्राम प्रभु
अॼु तव्हां ई मूंखे ॼमूं खारायो। शालीग्राम भगवान खे पत्थर जे रूप में उन इस्तेमालु कयो। खणी जो ठका कई वण खे, भगवान दयालु चई तोखे मूं सां मतिलबु न आहे, तोखे ॼमुनि सां मतिलबु आहे, वटि तुंहिंजी झोल मां ॼमुनि सां ई थो भरियां। हिकु ई पत्थर ई ॼमूं धड़ धड़ करे अची किरिया हेॾे सुतीक्ष्ण महाराज वटि, ऐं जेके शालीग्राम आहे भगवान चई मां त वञा थो टाटा बाई बाई, उहे सिधो नदीअ में अंदरि आयो लाल कयो। बोलो शालीग्राम भगवान की। भगवान हलिया नदीअ में। हाणे वीचारो हथ में ॼमूं ऐं ॾिसे शालीग्राम त अंदरि हलिया। हाणे गुरु जी छा चवंदा? ये त वॾी ॻाल्हि थी वई। हाणे फेके इन डंग सां जा भगवान ईअं फेकाए साओ करे। हाणे चए थो कीअं कजे? चई कमाल आहे, हाली त जंहिं भगवान ॾिना आहिनि उन प्रसाद जो भाई अपमान न कजे, प्रसाद स्वीकार कजे। शालीग्राम जो भी कुछ तोड़ क्यों था। ॾेठई जो ॼमुनि खे चई त पूरा शालीग्राम ही था लॻनि पिया। हिकिड़ो वॾो ॼमूं खईं बिल्कुलु उहो सेम शालीग्राम वांगुरु पियो लॻे। ॿिया ॼमूं खाई छॾियईं जामुन, ऐं उहो ॼमूं जेको हुयो न चुपचाप अची सिंघासन ते पधराए छॾियईं ऐं थोरो सो तिलक बि ॾेई छॾियईं उते गुलाल जो। ठीकु आहे, ॻाल्हि रहिजी वई। हाणे थोरी देरि खां पोइ गुरुजीअ जी इच्छा थी त मां शालीग्राम भगवान जी सेवा कयां। सुतीक्ष्ण जी गुरु जी भाई शालीग्राम भगवान थी न मां सनानु कराए थी मान तीअं अॼु असांजी सेवा जी इच्छा आहे। गुरु जी तव्हां तकलीफ़ छो था कयो? गुरु जी था चवनि ईअं त ॻाल्हाईंदो न आहे, भगवान जी सेवा में कहिड़ी तकलीफ़? गुरु जी भगवान खे मां सनानु करायो आहे न, बढ़िया थियल अथनि, वधीक चई खणी आ चए न हेॾे मां सेवा कंदुमि। हाणे वीचारो फासी पियो, डिॼंदो डिॼंदो खणी आयो, सिंघासन अची रखियईं। शालीग्राम भगवान खे जीअं स्नानु करायो गुरुदेव और जीअं सहलायो त छिलका निकिरण लॻा। शालीग्राम प्रकट, गायब अंतर ध्यान और ॼमूं प्रकट थिया। गुरु जी सम्झिया सुतीक्ष्ण जी गुरु जी ये कहिड़ो शालीग्राम आहे? चओ हरे राम। हाणे सुतीक्ष्ण महाराज चुप थी वियो। अरे जवाब ॾे। चई गुरु जी तहां ये मले मले बढ़िया सनानु था करायो शालीग्राम के। हाँ तो शालीग्राम भगवान हाँ सूक्ष्म थिया तो मुझी केड़ी गलती है इन में? कि हाँ ये शालीग्राम भगवान आ। शालीग्राम किए और गरी क्यों वयो? जिस गुरु जी पुनी पुनी चंदन पुनी पुनी पानी वरी ता चंदन लगायो, वरी ता पानी में स्नान करायो। हाँ पुनी पुनी चंदन पुनी पुनी पानी गल गए शालीग्राम मैं क्या जानी। शालीग्राम भगवान हाँ ये थी एड़ो रूप धारण क्यों मां छा जाना। चे भी उथ तो मां बुधाए तो गुरु जी एड़ो चिल्लायो उन्हें के डांटियो निकिरी वन जेस ताईं मुझे शालीग्राम भगवान न खणी अचे शक्ल न दिखार जा। रोण लगा सुतीक्ष्ण। चे गुरु जी मां भी कसम तो खणा हाँ शालीग्राम तो छो जेस ताईं असली भगवान के तहां वट न वठी अचा तेस ताईं मां भी शक्ल न दिखारींदुमि। सुतीक्ष्ण हलिया वन में छा क्यों खबर तो श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, हरि बोल, श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। बोलो श्री राम जय बोलो भाई गोपाल। जय राम, श्री राम जय जय संदीप श्री राम जय जय राम,
श्री राम जय जय राम। श्री राम जय हेडे। जय राम। श्री राम जय 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 जय राम। ओ श्री राम जय जय राम। अजी तो अजे न हेडे 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 मामा जे गोद में अची वे हिन गोद खणोसि मामा हिनखे गोद वठोसि। ख़बरदार हाणे पोइ हिते वेठो आहे तूं रोज़ हिते अची वेंदे साम्हूं। हरे राम। ध्यान जो भाई कथा में सुतीक्ष्ण महाराज जो हृदय भरजी आयो कि जाने अनजाने मां अपराध त कयो आहे और गुरु जी के मां कॾहिं नाराज़ नथो करणु चाहियां। अॼु हिकु ई उपाय आहे, मां भगवान जी शरण वठी भगवान जो कीर्तन कयां, गुरुअ जो वचन खणा, वन में रही एॾो कीर्तन कयईं एॾो भाव सां कि उन जे जीवन में भक्तीअ जो नशो चढ़ी वियो। हाणे भक्ति कंदे कंदे बेसुध थी वञे, केॾी महिल नचणु लॻे, केॾी महिल खिलणु लॻे, केॾी महिल रोअणु लॻे, केॾी महिल गदगद थी वञे, केॾी महिल जोर जोर सां पुकारे हे रघुनाथ, ऐं केॾी महिल आवाज़ बंदि थी वञे, पसीना अची वञनि ऐं रोम रोम पुलकित थी वञे। बिल्कुलु इहे अष्ट प्रेम लक्षण थींदा आहिनि, इहे प्रकट थी विया ऐं रघुनाथ भॻवान उते पहुची विया। बोलो सियावर रामचंद्र की। रामायण में लिखियल आहे कि उन जी जेकी प्रेम वारी दशा हुई, प्रभु देखे तरु ओट लुकाए वृक्ष जे पोयों लिकी करे भगवान ॾिसण लॻा कि मुंहिंजो भक्त प्रेम जी दशा में कीअं गदगद थी रहियो। चओ हरे राम। मतां सोचो तव्हां ई भगवान जो दर्शन कंदा आहियो, भगवान खे ॾिसंदा आहियो, भगवान पंहिंजे भक्त खे लिकी करे ॾिसंदा आहिनि। ये माता पंहिंजे नंढे शिशुअ खे खेॾंदो लिकी पवंदी आहे, ये पाण ॻाल्हाए थो गाए थो, मां साम्हूं अची वेंदुमि त हे ॻाइणु बंदि करे छॾींदो, शर्माइजी वेंदो, लिकी करे उन खे ॾिसंदी रहंदी आहे। हाणे कई त वीडियो फिल्म बि उन जी कढंदा आहिनि, हा न। त अहिड़ी तरह सां भगवान पंहिंजे भक्त खे लिकी करे था ॾिसनि। बेसुध थी वियो, नचणु लॻो, काफ़ी देरि प्रेम में उन्मत्त दशा ॾिसी करे पोइ आख़िर रघुनाथ भगवान साम्हूं अची विया। ओॾीमहिल भक्त खे एॾो आनंद थियो, एॾो आनंद थियो कि 14 भुवननि जो राज बि कुझु कोन्हे। चरणनि में दंडवत करणु लॻो, गदगद थियो, सुंदर स्तुति कयईं। भगवान सुतीक्ष्ण जी बाह पकड़े करे गले सां लॻाए छॾियो। चवनि था सुतीक्ष्ण वरदान घुर, प्रभु तव्हांजी भक्ति मिली, तव्हां मिलियव, कहिड़ो वरदान घुरां। पोइ बि तव्हां अगरि ॼण था चाहियो त तव्हां पंहिंजे इच्छा सां ॾेई छॾियो। भगवान चवनि था राज जंहिं टिनी लोकनि जो, न प्रभु न खपे। बल जंहिं संतान सुख वॾी कुल खानदान, छा खपई तोखे ॿुधाए, छा न ॾींदुमि मां तोखे, तूं चई त ॾिस। न प्रभु तव्हां कृपा कयो, तव्हांखे जेको वणे उहो ॾियो। तरी भगवान पंहिंजे भाव सां उन ते अपार वरदान ॾिना। तोखे माया न पकड़ींदी, विषय न पकड़ींदा। अरे तूं जीते जी मुक्त थी वएं, तूं सभु रिद्धियुनि सिद्धियुनि में, भाव में, भक्तीअ में परिपूर्ण कई उन्हनि खे वरदान भगवान ॾिना। त हाणे सुतीक्ष्ण चए थो प्रभु इहे सभु वरदान तव्हां ॾिना, हा हाणे मां हिकिड़ो वरदान थो घुरां। भगवान चवनि था अरे वाह, ये त ॾाढी वॾी चालाकी आहे। हा पहिरियों तूं सभु उहो वठी रखियो जेको मां पंहिंजे मन सां ॾिनो। हा प्रभु हाणे मुंहिंजे मन जो हिकिड़ो वरदान तव्हां न ॾिनो आहे, इन करे थो घुरां। कहिड़ो वरदान? ॾाढे सुंदर वाणी में राजेश्वर आनंद चवनि था तव्हां वटि हिकिड़ो सामान पियो आहे, उनजो कोई उपयोग कोन्हे, ख़राब थो थिए, जंग थी लॻे। अच्छा मूं वटि सामान पियो आहे, हा उहो कॾहिं बि तव्हां न उपयोग कयो आहे, ऐं मूंखे भरोसो आहे अॻिते बि कॾहिं न कंदव।
तव्हां कंदव ई कोन उनजो उपयोग, करे ई नथा सघो। इहो कहिड़ो सामान आहे भाई? धनुषी त आहे मूं वटि, उहो त लॻंदो रहंदो आहे। चई न प्रभु इहो न, ॿियो हिकिड़ो सूक्ष्म सामान आहे। कहिड़ो आहे भाई? चवनि था अहंकार। अहंकार, हा, इहो तव्हां न उपयोग कयो आहे ऐं न कंदव, इहो मूंखे ॾेई छॾियो। कमाल आहे, माण्हू त चवंदा आहिनि अहंकार नाश थिए, हा, लेकिन मूंखे तव्हांजो अहंकार खपे। छो? पंहिंजो न खपे, अभिमान तव्हां ते हुजे। तव्हां ते अहंकार कयां त मुंहिंजा मालिक राम जी, मुंहिंजा स्वामी राम जी, मां जंहिंजो दास आहियां, सेवक आहियां, उहे रघुनाथ भगवान आहिनि। इहे वचन चयनि सुतीक्ष्ण महाराज। अस अभिमान जाए जन भोरे, अभिमान जाए जन भोरे। भोरे यानी भुली करे बि इहो अभिमान मुंहिंजे अंदरो न वञे। कहिड़ो? मैं सेवक रघुपति पति मोरे, मैं सेवक रघुपति पति मोरे। मां सेवक आहियां ऐं रघुनाथ मुंहिंजा स्वामी। कमल नयन भगवान जा भरिजी आया, भगवान गले सां लॻायो, चवनि था मां तव्हांजे गुरूअ सां मिलण थो चाहियां, ओॾे वेंदुमि। बीहो 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 प्रभु, तव्हां न वञिजो, छो? तव्हांखे मां वठी हलंदुमि, इहो ई त वादो करे आयो आहियां। भगवान जो हिकिड़ो शालीग्राम मां गुम करे छॾियो। मुंहिंजे गुरू जी चयो शालीग्राम खणी अच। अॼु मां पंहिंजे गुरू जी खे जवाबु ॾींदुमि कि मां गुम त तव्हांजो शालीग्राम कयो हो, नदीअ में हली वियो, ॼमूं तोरण मिल, लेकिन शालीग्राम जे बदिले साक्षात परमात्मा तव्हांजे द्वार ते वठी आयो। वाकई इहो वचन पूरो कयो। सेवक हुजे त सुतीक्ष्ण जहिड़ो, भक्त हुजे त सुतीक्ष्ण महाराज जहिड़ो, जंहिं शालीग्राम विञाइण जे बदिले साक्षात प्रभु सीताराम जी, लक्ष्मण सीता राम जी, आहा सुंदर मनोहर जोड़ी भगवान रघुनाथ के साम्हूं वठी आया। राम जी साक्षात दर्शन करे गुरु जी बलहार विया। ओहो, घर वेठे झोपड़ीअ में अॼु राम जी आया। राम जी जे चरणनि में प्रणाम कनि था, लेकिन रघुनाथ भगवान मर्यादावान पाण झुकी करे प्रणाम था कनि ऐं हथ जोड़े बीठा आहिनि। सुतीक्ष्ण के गुरु महाराज गले सां लॻायो। बोलो भक्तों के भगवान की। इहा आहे, ॾिसो भाई, ॿाहिरीं अंदर शुद्धि श्रद्धा भाव सां गुरुअ जी सेवा। श्री कृष्ण गोविंद